वेलकम टू क्लास 10। शागिर्द साथियों, अॼु पाण लुइस आई न्यूमैन जो लिखियलु हिकिड़ो नंढड़ो बैत पढ़ंदासीं, द वॉइस ऑफ गॉड। पर उन खां पहिरीं अचो त थोरो ख़ुदा जे बारे में ॻाल्हाए वठिजे। सभ खां पहिरीं त ख़ुदा जे आवाज़ मां मुराद उहो आवाज़ु न आहे जेको पाण कननि सां ॿुधूं था। ख़ुदा जी आवाज़ ॿुधण जे लाइ कननि जो सरलो हुजणु ज़रूरी न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त अशफ़ाक़ अहमद जो हिकिड़ो तमामु सुठो जुमिलो आहे ख़ुदा जे बारे में, त लफ़्ज़ ख़ुदा ख़ुदा नहीं है। उन ते ध्यानु धरींदा मुंहिंजी ज़ाती तव्हांखे सलाह इहा आहे त ख़ुदा खे परखण जे लाइ अव्हां छा करियो जो हींअर ताईं अव्हांखे ख़ुदा या भॻवान जे बारे में जेकी बि ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं आहिनि वज़ाहत तौरु, उन्हनि सभिनी खे विसारे छॾियो ऐं पोइ हिन काइनात खे, हिन कुदरत खे ॾिसो हिकिड़ी नई अख सां। ईअं ॼाणो त अव्हां हिन दुनिया जा पहिरियां इंसान आहियो। पोइ थोरो तसवुरु करियो त छा ईअं करण सां तव्हांजे ज़हन में कंहिं ख़ुदा जो तसवुरु जुड़े थो। जेकॾहिं जुड़े थो त पोइ तव्हां पाण ई उन जी भेट करियो त छा अहिड़ो ई तसवुरु जुड़े थो जेको तव्हांखे हींअर ताईं ॿुधायो वियो आहे। शागिर्द साथियों, हाणे अचो त सबक़ ॾे हलूं था ऐं सभ खां पहिरीं ॾिनल ही लेखक जो मुख़्तसर तारुफ़ था पढ़ूं। This poem is written by Louis I. Newman 1893-1972। ही बैत लुइस आई न्यूमैन जो लिखियलु आहे जेको 1893 में ॼाओ ऐं 1972 में वफ़ात करे वियो। He was born in Providence, Rhode Island, USA। ही Providence, Rhode Island, USA में ॼाओ। He studied at Brown University and after his doctorate lectured at Columbia। हिन ब्राउन यूनिवर्सिटी में पढ़ाई कई ऐं डॉक्टरेट करण खां पोइ कोलंबिया में लेक्चरर थियो। He is the author of many books on religious subject। मज़हबी हवाले सां ही केतिरनि ई किताबनि जो लेखक आहे। This poem brings out his religious bent of mind। हिन बैत मां बि हिन जे ज़हन जे मज़हबी लाड़े जी मालूमात मिले थी या ख़बर पवे थी। शागिर्द साथियों, हाणे अचो त ही मुख़्तसर पर पुरअसर बैत था पढ़ूं। I sought to hear the voice of God। मूं ख़ुदा जो आवाज़ु ॿुधणु चाहियो। And climbed the topmost steeple। ऐं आऊं हिकु मथां ई चोटीअ ते चढ़ी वियसि। But God declared, go down again। पर ख़ुदा आवाज़ कयो त तूं वापसि हलियो वञ ॿीहर। I dwell among the people। आऊं माण्हुनि में रहां थो। दोस्तो, हीअ त हुयूं लुइस आई न्यूमैन जूं 4 सिटूं। हाणे अचो त इहो साॻियो पैगाम लतीफ़ जे 4 सिटनि में तव्हांखे ॿुधायूं था। लतीफ़ फरमाए थो, वञी छो वणकार हितम ॻोल्ही होत खे। ख़ुदा खे ॻोल्हण जे लाइ झंगनि जबलनि जो रुख़ छो थो करी, हिते ई पंहिंजे आस पास छो नथो ॻोल्ही उनखे। लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो ॿिए पार, ख़ुदा कंहिं ॿिए पासे नाहे लिकल। थी सती ॿध संदरो पिरत पुनवसी पार। हीअ उहा सिट आहे जेका लुइस आई न्यूमैन जे ख़्याल खां मथां ई आहे। छाकाणि जो लुइस आई न्यूमैन जूं सिटूं पढ़ंदे ईअं थो लॻे ॼण का नसीहत, का वसीयत हुजे, पर ही बैत पढ़ंदे ईअं थो महसूसु थिए ॼण को इश्क़ आहे, को जुनून आहे, को चाह आहे ख़ुदा खे हासिलु करण जो। नाए नेण निहार त तो में ई देरो दोस्त जो। अखियूं हेठि कर, आम माण्हुनि में ॾिस, ग़रीब माण्हुनि में ॾिस, त तो में ई देरो दोस्त जो। यानी इते ई आहे तुंहिंजे आस पास। असांखे उमेदु आहे त तव्हांखे लतीफ़ जो ही बैत बि वणियो हूंदो ऐं लुइस आई न्यूमैन जूं सिटूं पिणु। असांखे उमेदु आहे त अव्हांखे अॼोकी पढ़ाई पसंदि आई हूंदी। महिरबानी।